बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी टॉपिक आहे अलजेब्रा, अलजेब्रिक एक्सप्रेशन एंड इक्वेशंस। ऐं अचो त सभ खां पहिरियां ॾिसूं अलजेब्रा जी डेफिनेशन छा आहे। अलजेब्रा इट इज़ अ ब्रांच ऑफ मैथमेटिक्स दैट यूज़िस लेटर्स एंड सिंबल्स टू रिप्रेजेंट नंबर्स एंड वैल्यूज़ इन इक्वेशन एंड फार्मूलाज। It helps to solve problems and find values unknown numbers। इन जो मतिलबु आहे त ये अलजेब्रा जेको आहे सब्जेक्ट उहो माना अननोन वैल्यूज़ जे लाइ लेटर्स अखर ऐं के सिंबल्स इस्तेमालु कंदो आहे। उन्हनि जो वैल्यू फाइंड करण जे लाइ अलजेब्रा इस्तेमालु कंदा आहियूं असां। हाणे फॉर एग्ज़ाम्पल अलजेब्रिक एक्सप्रेशन थो अचे सभ खां पहिरियां। हाणे अलजेब्रिक एक्सप्रेशन ॾिसो छा आहे। Algebraic expression consists of a single term or terms connected by operations of addition and subtraction। छो algebraic expression जेको आहे उहो हिकिड़ो सिंगल टर्म बि थी सघे थो या मुख़्तलिफ़ एक खां वधीक टर्म्स बि थी सघनि था। सिंबल्स जे थ्रू उन्हनि खे पाण में कनेक्ट कयो वञे। मिसाल जोड़ जी जेका सिंबल आहे या सबट्रैक्शन जी। हाणे हिते ॾिसी सघो था तव्हां त 5x + 7y + 3 आहे। त हाणे हिकु टर्म, ॿ टर्म ऐं हे टे टर्म्स आहिनि। सो इहे टई टर्म्स जेके आहिनि इहो अलजेब्रिक एक्सप्रेशन ठाहिनि था। हाणे ॾिसो हिन में टे शयूं हूंदियूं, हिते मां डिस्क्राइब कयो आहे। हिकिड़ो त हूंदो कोएफिशिएंट, जेको बि वेरिएबल सां गॾु हूंदो आहे, नंबर मल्टीप्लाई थियल हूंदो आहे, उन सां इहो वेरिएबल जी क्वांटिटी ॿुधाईंदो। इन नंबर खे असां कोएफिशिएंट चवंदा आहियूं। ऐं ॾिसो नंबर मल्टीप्लाइड बाय वेरिएबल, अहिड़ो नंबर जेको कंहिं बि वेरिएबल सां मल्टीप्लाई थियल हुजे उनखे असां कोएफिशिएंट चवंदासीं। हाणे वेरिएबल कहिड़ा आहिनि? हीअ एक्स वेरिएबल आहे, वाई वेरिएबल आहे। इहे तव्हांजा वेरिएबल आहिनि जेके अननोन नंबर्स हूंदा आहिनि, माना इन्हनि जो वैल्यू असांखे ख़बर न हूंदी आहे। इहो अॻिते हली इक्वेशन जे थ्रू या कंहिंजे थ्रू असां उन्हनि खे फाइंड करे सघंदा आहियूं। टियों हिन अलजेब्रिक एक्सप्रेशन में 3 बि अची सघे थो, जंहिंखे असां मिसाल कॉन्स्टेंट चवंदासीं। हाणे मिसाल हिते जेको 3 लिखियलु आहे उहो तव्हांजो कॉन्स्टेंट थी सघे थो। पोइ हिते कहिड़ो बि वैल्यू फिक्स वैल्यू हुजे, कोई बि नंबर ॾिनल हुजे त उहो तव्हांजो कॉन्स्टेंट सॾिबो। फ्री ऑफ वेरिएबल हूंदो आहे, उनमें को बि वेरिएबल कठे उन सां न हूंदो आहे। हाणे मिसाल ॿिया बि एग्ज़ाम्पल्स आहिनि। हे 2 टर्म्स आहिनि, हिकिड़ो टर्म ही थी वियो, हिकिड़ो टर्म ही थी वियो। हे 1 टर्म आहे, ही तव्हांजो 1 टर्म आहे, ही तव्हांजा 2 टर्म्स थी विया। अहिड़े ई हिसाब सां असां हिनखे सम्झी सघूं था। अच्छा, हाणे उन खां पोइ अचे थो पॉलिनोमियल्स। हाणे पॉलिनोमियल्स जो मतिलबु आहे त जंहिं अलजेब्रिक एक्सप्रेशन में हिक खां वधीक हिकु हुजे या हिक खां वधीक टर्म्स हुजनि त उहे पॉलिनोमियल्स में था अचनि। ॾिसो डेफिनेशन में छा थो चए। अ पॉलिनोमियल इज़ एन अलजेब्रिक एक्सप्रेशन कंसिस्टिंग ऑफ 1 or more टर्म्स। 1 टर्म बि थी सघे थो, उन खां मोर टर्म्स बि थी सघनि था। हाणे 1 टर्म वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि खे असां मोनोमियल चवंदा आहियूं। चए थो कंसिस्टिस ऑफ अ सिंगल टर्म। इहो सिंगल टर्म ते मुश्तमिल हूंदो आहे। पोइ 2 बि थी सघे थो, 5x बि, ख़ाली x बि, 3y बि थी सघे थो, या अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ थी सघनि था। इन खां पोइ बाइनोमल थो अचे। बाइनोमल बाय जो मक़सदु हूंदो आहे त 2। सो अहिड़े नमूने मोनो मीन्स 1, बाय मीन्स 2, ट्राई मीन्स 3। त पोइ हिन जो मतिलबु इहो आहे त हिन में 2 टर्म्स हूंदा। पोइ अहिड़े नमूने थी सघे थो अगरि 2x + 1 थी वियो, या 3xy - 5z थी वियो, या 2x + 3y थी वेंदो। अहिड़ा मुख़्तलिफ़ बाइनोमल्स थी सघनि था। ट्राइनोमल में वरी 3 टर्म्स हूंदा, जीअं हाणे x, y ऐं z 3 टर्म्स आहिनि। अहिड़े नमूने हिते बि असां 3 टर्म्स डिज़ायर कया आहिनि। अच्छा, उन खां पोइ अलजेब्रिक इक्वेशन थी अचे। हाणे अलजेब्रिक इक्वेशन जी डेफिनेशन इहा आहे त 2 अलजेब्रिक एक्सप्रेशंस कनेक्टेड बाय अ साइन ऑफ इक्वलिटी। यानी कहिड़ा बि 2 अलजेब्रा जा एक्सप्रेशन खणो ऐं उन्हनि जे विच में इक्वल जी निशानी हुजे त उहा अलजेब्रिक इक्वेशन आहे। हाणे जीअं मां हे हिकिड़ो टर्म आहे,
माना हिकिड़ो अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे ऐं हे ॿियो अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे। इन्हनि ॿिन्ही जे विच में ॾिसो छा थो अचे, इक्वल जी निशानी थी अचे, त पोइ इहा तव्हांजी हिकिड़ी अलजेब्रिक इक्वेशन ठही थी वञे। अहिड़े ई नमूने हे स्क्वायर जो फार्मूलो आहे, मिसाल x + y होल स्क्वायर आहे, त पोइ उनखे असां अहिड़े नमूने लिखी सघूं था। जॾहिं इनखे सॉल्व कंदासीं त पोइ हीउ जवाबु अची सघे थो x² + 2xy ऐं +y²। त इहा बि असांजी इक्वेशन आहे। अच्छा, हाणे हिन में डिग्रीज़ जो चकर थींदो आहे, त फर्स्ट डिग्री आहे, 2 डिग्री आहे, केतिरा जो कासो अचे थो। त डिग्री असांखे छा चवंदा आहियूं, जेको हाईएस्ट पावर हूंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल कंहिं बि जेका वेरिएबल ते जेतिरो पावर हूंदो उहा उनजी डिग्री हूंदी। हाणे हिन ते x जे मथां 1 पावर सम्झो वेंदो आहे, भले इहो लिखो था चाहे नथा लिखो, त बि इहो 1 आहे त 1 डिग्री थींदो। हिन ते स्क्वायर आहे त 2 डिग्री आहे, हिन ते क्यूब आहे त 3 डिग्री आहे। अच्छा, हाणे हिन जूं मुख़्तलिफ़ ॿियूं बि टॉपिक्स आहिनि जंहिं ते इंशाअल्लाह अॻिते हली करे ऐं मुख़्तलिफ़ वीडियोस ठाहींदासीं। फ़िलहाल मां सिर्फ़ु हिते तव्हांखे अलजेब्रा जो इंट्रोडक्शन करायो। ही मुख़्तलिफ़ जेको आहे सो मुख़्तलिफ़ टॉपिक्स अथसि जेके अॻिते हली असां डिस्कस कंदासीं। इक्वेशन थी वियूं, आइडेंटिटीज़ थी वियूं, एडिशन, सबट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन, उन जा फार्मूलाज़ आहिनि, फैक्टराइज़ेशन, इहे सभु शयूं इंशाअल्लाह अॻिते हली कंदासीं।